अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो डीएम जोखियो अज जेको मौजू मूं खयो आहे ऐं मुझे क्लिप बनाने जो जेको मकसद है सो इन वक्त जेकी मुल्की हालातूं आहिनि उन जे बारे में आउं कुछ ॻाल्हाइणु चाहींदुसि। त हिन वक्त लॉकडाउन लगो पियो आहे ऐं काफ़ी हज़ारों लखें तादाद जी अहिड़ी माण्हुनि जी तादाद आहे जेकी बेरोज़गार थी आहे, जिन ते वॾा असरात पिया आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह के अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके बाक़ाइदा वेही कुछ साल भी घर में वेही खाई सघनि था, ऐं पर कुछ अहिड़ो तबिको भी आहे जेको वेचारो रोज़ कमाए थो, रोज़ खाए थो। ऐं मतिलबु हुकूमत जी जेकी ॻाल्हि कजे सा उन्हनि जी कोशिशूं भी ॾिसण अचनि पियूं, किथे न बि अचनि पियूं, पर जेकी माली मदद आहे सा कुछ माण्हू कनि पिया, माण्हुनि जूं कुछ न बि कनि पिया। पर अव्हां जो जेको वस हले सो मदद करियो, मुंहिंजो जेतिरो वस हले ऐं आउं मदद करियां पियो, ऐं जेको अव्हां जो वस हले सो अव्हीं मदद करियो। छो जो पाण हिकु ॿिनि जो सहारो थींदासीं तॾहिं ई कुछ मंज़िलूं माणींदासीं ऐं हिन वबा खां निकिरी वेंदासीं। हिन वक़्तु वॾो मसइलो कोरोना वायरस, उन खां बाद जेको वॾो में वॾो मसइलो अचे पियो उहो बेरोज़गार तबिको आहे जेको हिन वक़्तु बुख जी हालतनि में आहे। ऐं आउं सम्झां थो हिन वक़्तु गवर्नमेंट जो इहो बि अमल आहे त पुलिस आहे उन्हनि खे बि इहो सम्झायो वञे त माण्हुनि सां जेको मिठो सुठो सलूक हलनि, त जीअं माण्हुनि घरां ॿार बि निकिरनि था त उन सां तमीज़ सां मोहबत सां बि अमी सम्झाए सघो था ऐं उन्हनि जी तज़लील न कई वञे। उहे ग़रीब मिस्किन माण्हू वेचारो जेको आहे उहो मार बि खाए पियो ऐं बुख ते ॾींहं बि कढे पियो। सो महिरबानी करे पुलिस खे बि पंहिंजे रवैये ते कुझु सोचणु खपे ऐं इहो आहे जो ग़रीब मिस्किन माण्हुनि जो ख़्यालु करियो, जेके वेचारा अलाए सुम्ही खाई पी सुम्हनि था या नथा सुम्हनि। अमी सुबुह जो नाश्तो बि करियो था ऐं अमी शाम जो चांहि बि पियो था, पर हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जेके सॼो ॾींहुं न सोच में हूंदा त अॻियूं वक़्तु अलाए कहिड़ो ईंदो ऐं असांजी ज़िंदगी अलाए अॻिते कहिड़े मरहलनि में गुज़रंदी। सो ग़रीब माण्हुनि जो ख़्यालु करियो, पाड़े में मिस्किननि जो ख़्यालु करियो ऐं ज़िंदगी यकीन कयो इन्हनि सां ई हूंदी आहे ऐं अलाह साईं इन जो अव्हांखे बहितरी नज़र ॾींदो। छो जो कंहिंजे चपनि ते मुर्क आणणु इन खां वधीक को सवाबु कोन हूंदो आहे ऐं कंहिंजे चेहरे ते अव्हां जे करे का ख़ुशी ईंदी, इन खां वधीक बि सुठी ॻाल्हि न आहे। सो महिरबानी करे तव्हां पंहिंजे पाड़े जो, पंहिंजे ॻोठ जो ऐं ग़रीब मिस्किन माण्हू जेके हिन वक़्तु बेरोज़गार थी विया आहिनि, अव्हांखे ख़बर हूंदी त अव्हां जे ॻोठ मां कहिड़ा कहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन हालातुनि में बेरोज़गार थिया आहिनि। सो उन्हनि जी माली मदद तव्हीं पंहिंजे पाण मदद जे तौरु कयो, जेको बि अव्हां जो वस आहे कंहिं गवर्नमेंट जी ऐं उन्हनि जूं कोशिशूं बि हलनि पियूं, पर अव्हां पंहिंजी मदद पाण करियो जीअं हर ग़रीब सुखियो थी सुम्हे। ऐं उन खां बाद कोरोना वायरस जी हालत आहे त उन में घरनि में रहो त बहितरीनु अमल आहे, छो जो हीउ वायरस अहिड़ो आहे हिकिड़े मां ॿिए मां टीं में फैलिजी ज़रूरु वेंदो आहे। सो इन जे करे अमी पंहिंजो ख़्यालु कंदा त ॿिनि जो ख़्यालु करे सघंदा। सो इन करे पंहिंजो बि ख़्यालु रखो, ॿिनि जो बि ख़्यालु रखो ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि जो थोरो ज़रूरु ख़्यालु रखो।